پیغام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ اِنَّا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر، ليلة القدر خير من ألف شهر، تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر، سلام هي حتى مطلع الفجر، صدق الله العلي العظيم۔ ماشاء اللہ تبارک و تعالی، نحمدہ ونصلی ونسلم علی خاتم الانبیاء والمرسلین، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ سندھ ٹی وی جی 27 روزے جی سحری جے پروگرام پیغام رمضان جے تمام ناظرین و سامعین جی خدمت میں السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ۔ ناظرین، اج ہینر بھی رات جاری ہے 27 روزے جی، چھو تا جڈیں طلوع سحر تھی تو پو آذان تھیندی، طلوع سحر منا ڈی شروع تھی ہاں رات، تو 27 رمضان المبارک جو اسانو ٹاپک وہ لیلۃ القدر اساں ان کے رکھیو ہے وہ مخفی، پر اکثر علماء ان طرف مطلب اشارو کن تھا تو یہ 27 رمضان ہے، ان تے مختلف گفتگو علامہ صاحب سے کنداسوں۔ سو ان جے متعلق ایکڑی گزارش اوان جی خدمت میں پیش کریاں تو نبی کریم علیہ السلام جن جڈیں بنی اسرائیل یعنی یعقوب علیہ السلام کی اولاد میں جے نبی سگورا تھیا، انہوں مجھا ایک ولی کامل حضرت شمعون رضی اللہ تعالیٰ عنہ جن جو واقعہ بیان کیو، اللہ تبارک و تعالیٰ ان کے طویل زندگی عطا فرمائی۔ انہوں ایڈی زندگی میں اللہ تبارک و تعالیٰ جل جلالہ جی عبادت کئی اے ریاضت کئی، رات جو عبادت کندا، ڈینہں جو جہاد اے روزو بھی ہوندو، تو مسلسل ایڈی عبادت کئی اللہ تبارک و تعالیٰ۔ آخر کار ماں تفصیل سا واقعہ بیان علامہ صاحب بھی کندا، مختصر میں پیش کریں تو چھو تو شان نزول وغیرہ سے جو علامہ صاحب کا پوچھندا سوں، تو جڑے نبی کریم علیہ السلام ٻدایو تو ایڈی وڈی عمرن وارا ہوا عبادت کرن وارا صحابہ کرام رسول اللہ اساں جی عمروں تو ننڈیوں ہن، اساں تواں جی عمر جیکا ہے 50 60 70 سال ایٹ لیسٹ کو ونی 100 تے پہچو تو متے چڑھی تو ونے، عام طور تے عمر اساں جی ہن امت جی عمر اگی عمر ان کا گھٹ آ، اگی عمر منا یہ سمجھو 3 صدیوں 4 صدیوں 5 صدیوں وڈی وڈی عمر ہوندیوں، تو پو اوان جی امت جی عمر ننڈھی ऐं हू इबादतुनि में वधी वेंदा। अवां जी उम्मत नबी करीम अलैहिस्सलाम जन जी दिलि मुबारक जेका आहे उहा ॾुख भरी थी पई, ॾुख थियो इन ॻाल्हि जो त मुंहिंजी उम्मत जी वाक़ई उमिरि नंढी आहे त इबादतूं थोरियूं कंदा। रब काइनात जल जलालू महबूबन मदीनी वारे सरकार अलैहिस्सलाम जो इहो लम्हे भर जो ॾुख बि बर्दाश्त गवारा न करियो ऐं क़ुरान पाक जी सूरह क़द्र नाज़िल फरमाई ऐं इरशाद फरमाई ते महबूब हीअ जेकी राति आहे न, पूरी तर्जुमो तफ़सीर वग़ैरह अल्लामा साहब कंदा, मां सिर्फ़ु इशारो ॾियां, लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे इहा क़द्र वारी राति। ऐं इहा राति अलाह ताला ता फरमाई हर साल हुन शमऊन जी उमिरि हुई एतिरी
ऐं तव्हांजी उम्मत खे हर साल उन खां बि लैलतुल क़द्र ख़ैरुम, अञा बि बहितर मिन अल्फ़ि शहर, एॾी बहितरीन राति हर साल तव्हांजी उम्मत खे ॾींदासीं। जागी करे इबादत कनि ऐं उनजी सॼी ज़िंदगी हर साल हिनखे ओतिरो सवाबु मिलंदो। इहा महिरबानी अल्लाह पाक जे आख़िरी नबी ऐं तमामु नबीअनि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात जे करे आहे, उन महबूबनि जे सदके में असांखे शब क़द्र नसीब थी आहे। ऐं अॼु अल्लाह जी ज़ात में उमेदु आहे त 27 रमज़ान ई शब क़द्र हूंदी, जे न त कम अज़ कम जेके इबादत करण वारा आहिनि त कान का राति हुई आहे, तव्हां इबादतूं कयूं, रोज़ो तव्हां रखियो आहे, सेरी इबादत आहे न, सेरी करणु, सेरी जे लाइ उथण बि इबादत आहे। तव्हां ज़रूरु तिलावत कई हूंदी, को ज़िक्र कयो हूंदो, दुआ पढ़ी हूंदी, ऐं ख़ुसूसियत सां ताक़ रातुनि जो ख़्यालु कंदा कयो। इन्हनि में ई शब क़द्र हूंदी आहे। इन बहितरीन टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ असां वटि बहितरीन महिमान मौजूदु आहिनि। सभ खां पहिरीं तारुफ़ कराईंदुसि मां पहिरीं क़ारी साहिब जो, जंहिं तिलावत क़ुरान पाक जो शरफ़ हासिलु कयो आहे। बहितरीन हदर तदवीर त तव्हां क़ुरान पाक ॿुधंदा हूंदो, पर तरतील में असांखे क़ुरान पाक ॿुधाइनि था पिया। मुल्क पाकिस्तान जा नामवर क़ारी साहिब क़ारी फैसल महमूद वड़ाइच साहिब अॼु असां वटि तशरीफ़ वठी आया ऐं तिलावत क़ुरान पाक बयानु ॿुधायूं असांखे। मां उनजो शुक्रिया अदा कयां थो। बहुत शुक्रिया। अस्सलाम वालेकुम जनाब। वालेकुम अस्सलाम। अल्लाह पाक आपको मज़ीद बरकत अता फ़रमाए। तंहिंखां पोइ असांजी रियासत सिंध शुमारी सिंध जी रियासत राणीपुर सां तालुक़ु रखण वारा अल्लामा ग़ुलाम मुजतबा सहतो साहिब नईमी साहिब असां वटि तशरीफ़ वठी आया। मां साईं जन जो बि शुक्रिया अदा करियां थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अल्लाह साहिब मुंहिंजी महिरबानी। हिकिड़ो प्रोग्राम जो अॻे बि थी चुको आहे, हीअ ॿीहर तव्हां तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक मुंहिंजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। ऐं हा, मुंहिंजो ताल्लुक़ु बेसिकली जेकबाबाद शहर सां आहे। तव्हां मां जेके नाज़रीन सुञाणनि था मूंखे, ऐं अॼु मुंहिंजे शहर जे भर में हिकिड़ो नंढड़ो वसंदी चऊं या ॻोठु चऊं या शहर चऊं, मीरपुर बोड़ो सां तालुक़ु रखण वारी न्याणी नात पढ़ण जे लाइ तशरीफ़ वठी आई आहे, अदी शाहिदा परवीन। अस्सलाम वालेकुम। अदी शाहिदा परवीन ही बोरड़ो आहे ऐं मीरपुर बोरड़े सां जो ताल्लुक़ु आहे। उनखां पोइ कराची सां ताल्लुक़ु रखनि थियूं पियूं अंबर यूनुस। अस्सलाम वालेकुम। अमर बेन आप तशरीफ़ ले आए। अल्लाह आपका आना अपनी बारगाह में कबूल फरमाए। आपका बहुत शुक्रिया। मोहतरम नाज़रीन, असांजी इहा रिवायत रही आहे त असां इब्तिदा तिलावत सां कंदा आहियूं, तिलावत खां पोइ इंट्रोडक्शन थींदो आहे, इंट्रोडक्शन खां पोइ असां नात शरीफ़ ॿुधंदा आहियूं। जनाब रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ ऐं गुज़ारिश कंदुसि शाहिदा परवीन बोरड़ो खे त हू नात शरीफ़ पेश कनि। माफ़ी ॾियण वारो, मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो, मां दुआऊं घुरण वारी तूं दुआऊं ॿुधण वारो, मां माफ़ी वठण वारी माफ़ी ॾियण वारो। हर वक़्तु तुंहिंजे दर तां थो दान मिले सभ खे, हर वक़्तु तुंहिंजे दर तां थो दान मिले सभ खे, मां झोली झलण वारी तूं झोली भरण वारो, असां झोली झलण वारा तूं झोली भरण वारो। हीअ मुंहिंजी हयाती वारीअ जे घर वांगे, हीअ मुंहिंजी हयाती वारीअ जे घर वांगे, मां आया रहण वारी तूं आहे रहण वारो, असां
साया जहण वारा तूं आए रहण वारो मां दुआयूं घुरण वारी तूं दुआऊं ॿुधण वारो मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो माण्हुनि जे अॻियां हरदम माण्हुनि जा हर वेले माण्हुनि जे अॻियां हरदम माण्हुनि जा हर वेले मां ऐब कढण वारी तूं ऐब ढकण वारो मां ऐब कढण वारी तूं ऐब ढकण वारो मां दुआयूं घुरण वारी तूं दुआऊं ॿुधण वारो मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो मां माफ़ी वठण वारी तूं माफ़ी ॾियण वारो माशाल्लाह शाहिदा परवीन भेण अवां जे अंदाज़ में नाज़ शरीफ़ पढ़ी आहे त मां यकीन सां चवां थो त ॾिसण वारनि मां केतिरा ई माण्हू हूंदा जंहिंजे अखियुनि मां लुड़क निकिरी आया हूंदा अल्लाह पाक अव्हांखे अञा वधीक आवाज़ में सोज़ ऐं बरकतूं अता फ़रमाए नाज़रीन असां लैलतुल क़द्र जे मौज़ू ते शब क़द्र जे मौज़ू ते अॼु बहितरीन आलिम दीन सां गुफ़्तगू कंदासूं ॾाढे सुहिणे अंदाज़ में सम्झाईंदा आहिनि पंहिंजी ॻाल्हि खे अल्लामा साहब लैलतुल क़द्र छा आहे लैलतुल क़द्र बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अवां पंहिंजी तमहीदी कलिमात में इंतिहाई ख़ूबसूरत ऐं ख़ुलासई अंदाज़ में शब क़द्र जी हिकु तारीफ़ बयानु कई त ॾिसण वारनि नाज़रीन खे शब क़द्र जो हिकु ख़ाकी तारुफ़ नसीब थी वियो अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में क़द्र जी रात जो तज़किरो फ़रमायो आहे त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र त असां हिन क़ुरान खे क़द्र जी रात में नाज़िल फ़रमायो आहे सुभान अल्लाह हाणे क़ुरान पाण बि अज़मत वारो आहे बेशक जंहिं ज़ात मथां अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान खे नाज़िल फ़रमायो आहे उहे नबियुनि जा इमाम आहिनि नबियुनि जा सरदार आहिनि वजह तख़लीक़ काइनात आहिनि वाह अल्लाह करीम क़द्र जी रात में जॾहिं नुज़ूल क़ुरान खे बयानु फ़रमायो इन इंतिखाब आहे न इंतिखाब आहे कलाम रब जो बिल्कुलु ऐं नाज़िल कई चूंडियल नबीअ ते ऐं उन नाज़िल थियण वारी राति जो जंहिं राति नाज़िल कई न उन राति जो बि अल्लाह पाक इंतिखाब कयो अल्लामा साहिब इन टॉपिक ते गुफ़्तगू असां कंदासूं तारुफ़ थी चुको आहे नाज़रीन असांजो वक़्तु थियो आहे हींअर नंढड़े ब्रेक जो साई था वठूं इन साई खां पोइ जॾहिं मोटंदासूं त शब क़द्र छो त हिन वक़्तु जेको तव्हां प्रोग्राम ॾिसो था अञा सुबुह न आहे थी राति ई आहे त इन वक़्तु इहे लम्हात बि इबादत में गुज़रनि था जेके कंहिं आलिमनि जी गुफ़्तगू ॿुधो क़ुरान ॿुधो सम्झो ऐं इन जी अफ़ादियत ज़हन में जॾहिं ईंदी न पोइ इन में इबादत करण जे लाइ दिलि बि इंशाअल्लाह तबारक तआला एॾे माइल थींदो नंढो हिकिड़ो ब्रेक आहे इन खां पोइ मोटी था अचूं ॾिसंदा रहो सिंध टीवी पैगामे रमज़ान मोस्ट वेलकम नाज़रीन भलीकार लख जी बिस्मिल्लाह अवां माशाल्लाह अवां असांजो प्रोग्राम ॾिसो था न असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी छो त हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त मोहबत यकतरफ़ा हुजे न त सज़ा हूंदी आहे दो तरफ़ा हुजे त पोइ मज़ो ईंदो आहे सो इहा अवां असांजूं भेनर अवां असांजा भाइर असांजा अदड़ियूं अंबड़ियूं अवां असांखे ॾिसो था पंहिंजे भाउ खे पंहिंजे जेके दोस्त आहिनि उहो दोस्त खे ॾिसो था अवां जी महिरबानीअ जो वक़्तु कढो था इन मोहबत खे मां मिसकिन ग़रीब जो सलाम ऐं उहा गुफ़्तगू जेका लैलतुल क़द्र जे मुतालिक़ आहे उन गुफ़्तगू खे उतां ई कंटिन्यू करियूं था छो त सुभाउ जहिड़ो सुठो बहितरीनु आलिम ऐं सुहिणे अंदाज़ में गुफ़्तगू करे रहियो आहे अल्लामा साहिबु असांजी गुफ़्तगू जेका हुई उहा लैलतुल क़द्र जो तव्हां तारुफ़ में आयो इन जी पंहिंजो सूरतुल क़द्र में इन खे वधीक जेको आहे तफ़सील सां बयानु करियो अल्लामा साहिबु हज़रत सूरतुल क़द्र खे जॾहिं असां पढ़ूं था नुज़ूल क़ुरान जे मुतालिक़ अल्लाह करीम इरशाद फरमाए इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र असां हिन क़ुरान खे क़द्र जी राति में नाज़िल फरमायो आहे ऐं क़ुरान पाण इज़त ऐं शान वारो आहे वाह
त हे क़दर जी राति क़ुर जे नुज़ूल जे करे बि बरकत वारी आहे। माशाअल्लाह। इहा शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, इहा अज़मत बि उतां मिली आहे। सॼो रमज़ान इज़त ऐं शान वारो आहे, पर शब क़दर ख़ुसूसन थियो इन राति में उहो लम्हो आहे जंहिं लम्हे में क़ुरान जे नाज़िल थियण जे करे रमज़ान खे अल्लाह पाक इज़त ॾिए थो। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, त रमज़ान खे इहा इज़त इन जे करे मिली आहे जो इन में क़ुरान नाज़िल थियो आहे। सुभान अल्लाह। त इन राति जी अज़मत ऐं शान ऐं मर्तबे खे अल्लाह करीम ख़ुसूसी अंदाज़ में इरशाद फरमायो था कि उम्मत मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी सघे त राति केतिरी इज़त ऐं शान वारी आहे। फरमायो वमा अदराका मा लैलतुल क़द्र, तव्हां छा ॼाणियो त हे क़दर जी राति छा आहे। वाह। तव्हांजे दिलि में तजस्सुस पैदा थिए, हिकु ज़ौक़ पैदा थिए त तव्हांजो इदराक केतिरो आहे, इदराक केतिरो आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर त क़दर जी राति छा आहे। यानी तव्हां पंहिंजे अकुल जे मुताबिक़ सम्झी सघो था, पर इन जी हक़ीक़त खे नथा सुञाणे हाणे हक़ीक़त मां थो बयानु करियां छा आहे, उहा रब ताला पाण सघो। फरमाए लैलतुल क़द्री खैरुम मिन अल्फि शहर, सुभान अल्लाह। हेड़ी क़दर जी राति आहे, हे 1000 महीननि खां बि बहितर आहे। केतिरी बहितर आहे इहो अल्लाह थो ॼाणे। अल्लाह ई ॼाणे। सुभान इन करे वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तव्हां नथा ॼाणियो, पर तव्हांजे अकुल ऐं इदराक जे मुताबिक़ एतिरी ॻाल्हि तव्हां लाइ आहे बयां क़ाबिल बयां त लैलतुल क़द्री खैरुम मिन अल्फि शहर, 1000 महीननि खां बि बहितर आहे। सुभान अल्लाह। ऐं इन जी कैफ़ियत छा आहे त जॾहिं जॾहिं इहा राति ईंदी छा दुनियावी नज़ारा हूंदा, दुनिया जो छा निज़ाम हूंदो। फमा तनज़्ज़लुल मलाइकतु वरूहु फ़ीहा, त इन मुक़द्दस राति में जॾहिं बि ईंदी, हर साल में हिकु दफ़ो ज़रूर इहा राति ईंदी, ऐं इन राति में अल्लाह जा फ़रिश्ता ऐं बिलख़ुसूस रूहुल अमीन हज़रत सैयदना जिब्राईल अमीन अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम, उहे पाण बनफ़्से नफ़ीस बि तशरीफ़ फरमा थींदा अल्लाह जे हुकुम सां बिइज़्नि रब्बिहिम। हालांकि अंदाज़ो लॻायो अल्लामा साहब, जिब्रील अमीन खे अल्लाह ताला पैदा कयो नबियनि जी तरफ़ वही नाज़िल करण जे लाइ। सुभान अल्लाह। जिब्रील अमीन जो जेको अल्लाह पाक हर फ़रिश्ते जी हिकिड़ी ड्यूटी आहे, जिब्रील अमीन जी ड्यूटी आहे हुई त आदम अलैहिस्सलाम खां वठी अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं वही खणी अचणु। हाणे एॾी ॾिसो अंदाज़ो लॻायो न, कंहिंखे बारिश जी ड्यूटी आहे, कंहिंखे रिस्क जी ड्यूटी आहे, कंहिंखे बयाबान जी ड्यूटी आहे, कंहिंखे पाणी जी ड्यूटी आहे, कंहिंखे कहिड़ी कंहिंखे हर फ़रिश्ते खे ड्यूटी आहे। पर जंहिं फ़रिश्ते खे अल्लाह तबारक व तआला लॻभॻि 1,24,000 नबियनि सगोरनि जी ज़ियारत ऐं उनजी ख़िदमत में हाज़िरी जो शरफ़ अता फ़रमायो, ऐं उन खां वॾो शरफ़ नबियनि जी ज़ियारत वॾो शरफ़ आहे, उन खां वॾो शरफ़ रब सां उन जी गुफ़्तगू रब जी ॿुधणु ऐं उहा गुफ़्तगू खणी पहुचाइणु, क़ासिद इलाही थियण जो शरफ़ हासिल थियो। इहो फ़रिश्तो ॿिए कंहिं उम्मत जे लाइ ईअं न, हर साल हिकु राति मुक़ररु करे अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत हिन असां गुनाहगारनि ते एहसान फ़रमायो जो हुन पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में जिब्रील अमीन खे हर साल हिकिड़ी राति ड्यूटी लॻाए छॾियईं। क़ुरान गवाह आहे, न से क़तई मसाबित आहे त हर साल अल्लाह ताला जिब्रील अमीन जी ड्यूटी लॻाए छॾी आहे त हिन उम्मत जे लाइ हिकु दफ़ो तूं वरी वेंदो कर। मलाइका अलॻि बयानु थियो, रूहुल अमीन जो तज़किरो अलॻि थी वियो। मलाइका ईंदा पर मलाइकनि जो सरदार बि ईंदो। सुभान अल्लाह। इन राति में वाह वाह। मिन कुल्लि अमरिन सलाम, हर मसइले लाइ हर कम इन राति में थींदा सलामती आहे। तव्हांजो हथ भॻल आहे, जंग भॻल आहे, गुर्दो नाचाक आहे, दिलि जा बीमार आहियो, दिमाग़ जा बीमार आहियो, जिस्मानी बीमारी आहे, घर में न ठाही आहे, औलाद नाफ़रमान आहे, धंधे में बरकत न आहे, अव्हां जूं दुआऊं क़बूल न आहिनि थियूं, को मसइलो थी वियो आहे, परेशानी आहे, रिस्क में बरकत न आहे, नौकिरी नथी मिले पई, कहिड़ो बि झेड़ो झटो फितनो फ़साद फ़ैसिला कोर्टूं जेल जेके बि फितना आहिनि सभिनी जो हल, हर शइ खां निजात जेको सलामती जो रस्तो आहे अल्लाह करीम हिन राति खे अता फरमाए छॾियो। इन्हीअ में तव्हांखे सलामती मिलंदी। हाणे को घुरण वारो हुजे त रब अता करण वारो। जेके आबिदीन ऐं शब क़दर हूंदा उहे शब क़दर जूं अज़मतूं ऐं फज़ीलतूं पंहिंजे झोली में हासिल करे वठंदा, पोइ इहा उन्हनि जी दुनिया में बि निजात जो सामान। केसी ताईं इहो फरमायो वियो त केसी इहा सॼी राति फरमाया त सलामुन हिय हत्ता मतलइल फजर, अल्लाह ऐसी तो फजर जो वक़्तु तुलू फजर ताईं पिरे पुटी जो वक़्तु थियण ताईं इहा सॼी राति तव्हांजे लाइ सलामती वारी राति आहे, घुरण वारी राति आहे। इन जे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो? नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन शब क़दर मुतलिक़ जेको इरशाद फरमायो आहे असां सभिनीनि खे सोचणु घुरिजे ऐं इंतिहाई क़ाबिल तवजो ॻाल्हि बि आहे, असां लाइ लम्हे फ़िक्रिया बि आहे हिन पुरफ़ितन ऐं पुरआशूब दौर में। त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिं शब क़दर खे पंहिंजी ज़िंदगी में हासिल कयो हुनखे अल्लाह नसीब कई, पर शब क़दर हुनखे नसीब थियण खां बाद में पर उहो शब क़दर जी अज़मतुनि खां महरूम रहियो। फरमायो इहो दाइमी महरूम आहे, इहो हमेशह लाइ महरूम आहे, छो त हिनखे अल्लाह शब क़दर अता कई त बि पंहिंजी बख़्शिश न कराए सघियो।
त बि पंहिंजे गुनाह जो कफ़ारो न ठाहे सघियो हिन राति खे, पर इहो दाइमी महरूम आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं शख़्स खे अबदी ऐं दाइमी महरूम करार ॾियनि त महरूम ई महरूम आहे, त ॿुधायो उनखे अलाह जी रहमत ऐं बरकत काथों नसीब। अल्लामा साहिब तव्हां डॼाए छॾियो, हीअ त माना वॾी ॻाल्हि थी वई, जेकॾहिं इन राति जेको क़दुरु नथो करे त उहो दाइमी बदबख़्त आहे। हाणे इन दाइमी बदबख़्ती खां असांखे बचण जो को तरीक़ो ॿुधायो। सुबुह जो धंधा बि करणा आहिनि, ॿारनि बचण वारा माण्हू असां नाज़रीन जेके आहिनि, को कहिड़े धंधे सां, को का ड्यूटी आहे, को मुलाज़िम आहे, हाणे जे सॼी राति जागी इबादत थो करे पियो त उहो धंधो कीअं करे, बचनि जो रोज़गार कीअं करे, ईद मथां आहे, इन जो को हल आहे? शब बेदारी केतिरो टाइम कजे? आम तौर ते असांजे मुआशरे में इहो सम्झियो वेंदो आहे त शब क़दर सॼी राति असांखे जाॻणो आहे, यानी की नमाज़ मग़रिब खां वठी करे एसी तोड़ींदो फजर जो वक़्तु दाख़िल थी वञे, इहो सॼी राति जे न जाॻंदासीं त असांजो हक़ अदा न कयोसीं। ईअं न आहे। अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु तआला वसल्लम जी उम्मत जे मथां सदिको प्यारे महबूब जो अल्लाह जो ख़ुसूसी करम ऐं फज़ल आहे। त इन राति जे अंदरि असांजे साम्हूं उहा रिवायत बि मौजूदु आहे। जनाब रसूल करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जंहिं शख़्स नमाज़ इशा बाजमात अदा कई त गोया कि हुन अधु राति क़याम करण जो सवाबु हासिल करे वरितो। सुभान अल्लाह। वरी उन नमाज़ फजर बाजमात अदा कई त वरी उन अधु राति जो क़याम करे छॾियो। यानी इहे ॿई नमाज़ूं हिकु ई राति में हुन बाजमात अदा कयूं, इशा बि पढ़ी, वरी उन ई राति खां पोइ फजर पढ़ियईं, त गोया हुन सॼी राति जेको आहे अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में इबादत में गुज़ारी आहे। क़ुर्बान रब तबारक व तआला जी ने अता तां जेकॾहिं को ख़ुशि नसीब चाहे थो त मां शब क़दर खे हासिल करियां, इहा राति जागी इबादत करण वारनि में मुंहिंजो शुमार थिए, ॾींहं जो धंधो बि करियां, बचनि जे लाइ रोज़गार बि करियां, ईद जी तयारी बि करियां, त मां क़ुर्बान नबी करीम अलैहिस्सलाम जिन जे मुबारक ज़बान तां, जंहिं पंहिंजी बाबरकत ज़बान मां असांजी इन्हनि कमज़ोरियुनि खे ॼाण जे बावजूदु अता फ़रमायूं ऐं इरशाद फ़रमायूं त तव्हां जेके इशा जी नमाज़ जमात सां पढ़ो, फजर जी नमाज़ जमात सां पढ़ो, तव्हांखे सॼी राति जागी इबादत करण जो सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं कोई मजबूर न आहे त उहो जागी इबादत ज़रूरु करे, छो त इहे लम्हा ज़िंदगी में वरी मिलनि अलाए न मिलनि। नाज़रीन, शब बेदारी जो ॿियो बि अर्ज़ु करियां, उलमा फ़रमाइनि था फ़ुक़हा किराम, राति जो टोटल काथो लॻायो, सिज लहण खां यानी मग़रिब जो वक़्तु शुरू थियण खां वठी वरी ईअं सम्झो रोज़ो खुलण खां रोज़ो बंदि थियण ताईं जो जेको विच में वक़्तु आहे न, इन वक़्त खे काउंट करियो, तक़रीबन 10.5 कलाक या हींअर पोइ जेकॾहिं हीउ प्रोग्राम के ॿिए साल रिपीट वग़ैरह थियो त पोइ तव्हांजो अलॻि हिसाबु हूंदो। हींअर तक़रीबन 10:30 पौणा 11 मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, हलो असां हिनखे 11 कलाक ई टोटल काउंट करियूंसि था, त 11 कलाकनि जो अधु थींदो 5.5 कलाक। जेकॾहिं कोई 5.5 कलाक खां 10 मिंट बि वधीक जाॻियो त उहो शब बेदारी अक्सर राति जागी करे गुज़ारण में कामयाबु थी वियो। पर इहा राति जागी गुज़ारण मां मुराद इहा न आहे त लॿाड़ूं, ठका, भोग, चर्चा, होटलिंग, चाहियूं, वन विलिंग, दिलि आज़ारियूं करणु ऐं मुख़्तलिफ़ कूड़ ग़ीबतुनि जी महफ़िलूं, इन खां भलो त तव्हां सुम्ही पओ आहे, इन खां भलो त तव्हां शराफ़त सां सुम्ही पओ आहे कि ॿिए जी इहा भलारी राति बर्बादु न करियो। त इन जो भलारी राति खे ईअं गुज़ारियो जो तव्हां नफ़िल नमाज़ पढ़ो, तिलावत क़ुरान करियो, ज़िक्र करियो, दुरूद शरीफ़ पढ़ो, ॿियो कुझु न आहे। अम्मा वेठी आहे, उनजे पेरनि खे ज़ोर ॾियो, बाबो वेठो आहे, उनजे मथे खे मालिश करियो, ख़िदमत कयो, इहो बि सवाबु आहे। ॿियो कुझु नथो थिए न, अम्मा साम्हूं वेठी आहे, बाबो साम्हूं वेठो आहे, रहमत भरी नज़र विझोनि, बसि ईअं दीदार कयो वेही माउ ऐं पीउ जो। नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो, जंहिं पंहिंजे माउ ऐं पंहिंजे पीउ खे उनजे चहिरे ते रहमत जी नज़र विधी, अल्लाह पाक उनखे मक़बूल हज जो सवाबु अता फरमाईंदो। माउ ऐं पीउ जे साम्हूं वेही, हाणे तव्हां कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो माउ इजाज़त न आहे ॾींदी, पुटु न वञ, मां फ़िलाणी वॾी राति फ़िलाणे मस्जिद में वञा थो, अम्मा चए थी न वञ, त पोइ तव्हां ते लाज़िमी थी वेंदो न वञो, छो त तव्हांजो वञण को फ़र्ज़ु वाजिबु न हो, माउ जो चयो वठणु लाज़िमी आहे। पोइ तव्हां छा कंदव, ॿी इबादत कुझु बि नथा करे सघो, माउ जे साम्हूं वेही रहो, भली सुती पई आहे, तव्हां उनजे चहिरे जी ज़ियारत कयो, बाबे जे चहिरे जी ज़ियारत कयो, हिकु हिकु नज़र ते तव्हांखे हिकु हिकु मक़बूल हज जो सवाबु मिलंदो। ॿियो छा घुरिजे तव्हांखे, इन तव्हां ओॾां हज कयो ऐं उहो क़बूल थी वञे, हेॾा बाबे जे चहिरे ते नज़र विझो, इहो तव्हांखे उन जे बराबरि सवाबु मिलंदो। साहबी अर्ज़ु कयो, साईं 100 दफ़ा जेकॾहिं मां माउ जे या बाबे जे चहिरे ते नज़र विझां, फरमायो अल्लाह ताला क़ादिर आहे तोखे 100 हज जो सवाबु ॾींदो। माउ ऐं पीउ जी ज़ियारत कयो, ख़िदमत कयो, ग़रीबनि जी मदद कयो, पाड़ेसरनि जी ख़िदमत कयो, को यतीम ॿारड़ो आहे या को बेवा औरत आहे, उनखे का शइ घुरिजे थी, उनजी मदद कयो, ईअं नेकी, इन नेकी में गुज़ारियो, इंशाअल्लाह तव्हांजी इबादत में राति गुज़रंदी ऐं उन कमनि में गुज़रंदी जेको रब तव्हां खां चाहे थो। ज़हन ठाहियो, नेगेटिव माइंड खे ख़तमु कयो, पॉज़िटिविटी पैदा कयो, मस्बत अंदाज़ इख़्तियार कयो, भलायूं कंदो भला थींदो,
भला थींदो त भलायूं मिलंदो। इन गुज़ारिश ते असांजे अॼोकी हिन नंढड़े हिकिड़ो कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे। उन ब्रेक जो वक़्तु बसि तव्हांखे गुज़ारिश इहा कंदुमि त महिरबानी करियो अवां असां सां, असां अवां सां ॾाढा ठहंदासूं। सुठो आहे, भलो आहे। सिंध टीवी, सिंध धरती, सिंधी ॿोली, सिंधी उलमा, सिंधी कल्चर, सिंधी माहौल सभु पाण में आहियूं। बसि थोरी साही जी विथी असां इजो था वापसि वरूं। पैगामे रमज़ान। मोस्ट वेलकम नाज़रीन, हिकु भेरो वरी भलीकार अव्हांखे। अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी सहरी नशरियात 27 राति ऐं असांजो प्रोग्राम आहे पैगाम रमज़ान। ऐं पैगाम रमज़ान में असां अल्लाह जो पैगाम अव्हां ताईं पहुचायूं पिया। अल्लाह पाक जे दीन जा बहितरीन आलिम असां वटि मौजूदु आहिनि। अल्लामा साहब, तफ़सीर नईमी में मूं पढ़ियो, मुफ़्ती अहमद रखन नईमी रहमतुल्लाह अलैह फरमायो त लैलतुल क़द्र, लाम या लाम ता अलिफ लाम क़ाफ दाल रा, यानी इहे 9 अखर, अरबी में 9 हुरूफ चइबो आहे, सिंधी में अखर चवंदा आहियूं। इहो लफ़्ज़ लैलतुल क़द्र, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। त अल्लाह पाक फरमायो इन सूरत में इहो लफ़्ज़ लैलतुल क़द्र 3 दफ़ा इस्तेमालु कई। ऐं हिकु लैलतुल क़द्र में 9 अखर, 9 खे 3 सां जॾहिं असां ज़रब था ॾियूं त हासिले ज़रब थिए थो 3 नाम 27। मुफ़्ती अहमद रखन नईमी रहमतुल्लाह अलैह मुफ़स्सिर क़ुरान हकीमुल उम्मत फरमाइनि था पिया त इन मां इशारो आहे, अथेंटिकेशन न आहे, इशारो आहे त इहो अदद 27 बीहे थो, वलिहाज़ा इहा राति शब क़द्र जी 27 जी राति थी सघे थी। अवां छा फरमाईंदो इन मुतलिक़? अवां जेको नुक़्तो बयानु फरमायो तमामु हक़ीक़तनि मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह तआला अलैह हिकु निगाह रखंदड़ आलिम दीन हुआ। इन बारीक बीननि ते वञी करे अवाम खे, उम्मत खे सुठा नुक़्ता इनायत फरमाईंदा हुआ। इन ई सां मुंहिंजे ज़हन में हिकु ॻाल्हि आई, लफ़्ज़ क़दर जेको आहे सूरतुल क़दर में 3 दफ़ा बयानु थियो आहे। त बुज़ुर्गान दीन इन ते बि हिकु तसव्वुफ़ वारी निगाह रखी करे हिकु तसव्वुफ़ाना नुक़्तो असांखे इनायत फरमाइनि था त लफ़्ज़ क़दर जेको आहे इहो 3 दफ़ा अल्लाह तबारक व तआला इस्तेमालु फरमायो आहे। हाणे छा मुराद आहे? इहो इन करे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी क़ाबिल क़दर किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद, पंहिंजे क़ाबिल क़दर रसूल नबी करीम सल्लल्लाहु तआला वसल्लम जंहिंजे मथां क़ाबिल क़दर उम्मत लाइ नाज़िल फरमाई आहे। वाह वाह सुभान अल्लाह। यानी क़ुरान किताबनि जो सरदार आहे। खैर उम्मतुन उख़रिजत लिन्नासि तअमुरूना बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर व तुमिनूना बिल्लाह। तव्हीं बहितरीन उम्मत आहियो, बहितर सुठो बहितरीन सुपरलेटिव डिग्री। तव्हीं बहितरीन उम्मत आहियो जेके इंसान लाइ ज़ाहिर थियूं, जो तव्हां नेकी जी दावत ॾियो था, बुराई खां मना करियो था। इहो कमु नबियुनि सगुरनि जो तव्हांखे हवाले कयो आहे। अल्लाह पाक हिन उम्मत असां गुनाहगारनि खे इन जो शान बयानु कंदे इरशाद फरमाई त तव्हां बहितरीन उम्मत आहियो। जेके बि अॻे उम्मतूं ज़ाहिर थियूं इंसाननि मज़ा, त तव्हांखे नबी क़द्र वारो मिलियो, क़ुरान क़द्र वारो मिलियो, राति क़द्र वारी में तव्हां बि क़द्र वारा हुयो जो तव्हांखे इहा शइ अता थी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा हुज़ूर जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगरि अल्लाह करीम मूंखे हिन राति जी पहचान अता करे, सुञाणप अता करे, मां पंहिंजी ज़िंदगी में हिन राति खे ॾिसां त मूंखे को हुकुम फरमायो त मां हिन राति में कहिड़ो अमल कयां। नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला वसल्लम फरमायो त ए आयशा, जॾहिं तोखे पंहिंजी हे ज़िंदगी में शब क़दर नसीब थिए त तूं अल्लाह जी बारगाह में दुआ घुर, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। हे करीम अल्लाह, इन्नका अफ़ुव्वुन, तू बख़्शण वारो आहीं, तू दरगुज़र करण वारो आहीं। अफ़ुव्वुन, अल्लाह बेशक तूं अफ़ुव्वुन, तूं दरगुज़र करण वारो आहीं। तुहिब्बुल अफ़्व, तू दरगुज़र करण खे, माफ़ करण खे पसंदि फरमाईंदो आहे। फ़अफ़ु अन्नी, मूंखे बि माफ़ फरमा, मुझे माफ़ कर। हाणे अल्लाह पाक खे करीम चई, दरगुज़र करण वारो चई, ऐं दरगुज़र खे पसंदि करण वारो चई, पोइ चओ त मुंहिंजा अल्लाह मूंखे दरगुज़र कर। तूं दरगुज़र करण वारो, दरगुज़र खे पसंदि करण वारो आहे, मूंखे दरगुज़र कर, मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कर, मूं ते रहम फरमा। इहा केॾी बहितरीन तालीम आहे। नाज़रीन, अवाम बि जेकी ताक़ राति अचे, नेकी वारी राति 21, 23, 25, 27, 29, अॼु 27 जी राति जी गुफ़्तगू आहे। जेकॾहिं अरबी नथी अचे को मसइलो न आहे,
मसइलो रब खे रिझाइण जो आहे त महबूबन करीम अलैहिस्सलाम रब खे रिझाइण जे लाइ इहो तरीक़ो ॿुधायो आहे त रब सां जॾहिं कलाम करियो न अहिड़ो कलाम करियो जो पंहिंजी नेठाई ऐं रब जी बुलंदी बयानु करियो। अल्लाहुम्मा, ए असांजा अल्लाह, इन्नका, तूं बेशक, आफ़ून, तूं अफ़ू आं, दरगुज़र करण वारो आं, माफ़ करण वारो आं, तुहिब्बुल अफ़ू, तूं दरगुज़र करण खे पसंदि कंदो आहे। जेकॾहिं कोई बानो दरगुज़र कंदो आहे तोखे उहो अमल बि पसंदि ईंदो आहे। फ़अफ़ु अन्नी, पोइ मूंखे दरगुज़र कर, मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कर। ईअं खणी चओ त ए मुंहिंजा अल्लाह, तूं दरगुज़र करण वारो, मुआफ़ करण वारो आहे ऐं मुआफ़ करण खे पसंदि कंदो आहे, मूंखे मुआफ़ी अता फरमा, मूंखे मुआफ़ी अता फरमा। तव्हां इहा दुआ घुरंदा रहो। इहा नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी तालीम आहे। तव्हां अल्लाह खां मुआफ़ी घुरो इन राति ते। जेकॾहिं शब क़दर नसीब थी वई ऐं दुआ तव्हां घुरी छॾी ऐं क़बूल थी वई त तव्हांजा असांजा बेड़ा ई पार थी वेंदा। जीअं अलामा साहिब इन ते वधीक कलाम। सॼो रमज़ान अज़मत ऐं शान वारो आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। इहो सॼो रमज़ान बरकत वारो रमज़ान खे इन जे करे शरफ़ आहे क़ुरान करीम में नाज़िल थियो आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी, ऐं एॾो शरफ़ वारो जो क़ुरान में महीने जो नालो अची वियो, ॿिए कंहिं महीने जो नालो न आहे। इशारा आहिनि, नालो न आहे। नालो क़ुरान में रमज़ान जो आयो त क़ुरान जे नाज़िल थियण जे करे। शहरु अरबी में शहर महीने खे चइजे थो। शहरु रमज़ान, रमज़ान जो महीनो कहिड़ो? अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल उहो जेको उनज़िल फ़ीहिल क़ुरान, जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो। सुभान अल्लाह। हाणे नुज़ूल क़ुरान हिकु ख़ासि लम्हे में थियो आहे, ख़ासि राति में थियो आहे। उहा राति जंहिं महीने में सॼो महीनो इज़त वारो थी वियो। वाह वाह। जंहिं राति जी मौजूदगी जे करे सॼो महीनो इज़त वारो थी वियो त अंदाज़ो हणो पाण राति केतिरी इज़त वारी हूंदी। नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत मुबारक जे ज़माने फरमाइनि था नी त इहा आसमान दुनिया ते इहा किताब शब क़दर में नाज़िल थी। अल्लाह करीम हिन खे बैतुल इज़्ज़त पैदा थिए पियो न। त आमतौर ते माण्हू सोचंदा बि हूंदा त हीअ नबी करीम अलैहिस्सलाम जन को साहबा पुछंदा हुआसीं शुरूआती दौर में त मां जेको आहे सो जन्नती या जहन्नमी आहे। को पुछंदो मुंहिंजो पीउ केरु आहे। अहिड़े क़िस्म जा सुवाल नाज़िल थींदा, उते आयत नाज़िल थींदी। कॾहिं जेको आहे नबी करीम अलैहिस्सलाम जन दुआ घुरंदा हुआ, हिन खे माफ़ी अता फरमाए महबूब, इन जे लाइ माफ़ी न घुरिजो, तुंहिंजो बेअदब आहे। कॾहिं कहिड़ो मुख़्तलिफ़ औक़ात में क़ुरान नाज़िल थियो आहे। जॾहिं त नसे क़तई में साबित आहे त क़ुरान शब क़द्र में नाज़िल थियो आहे। जी शब क़द्र में नाज़िल थियो त मुख़्तलिफ़ औक़ात में छो नाज़िल थियो, इन जी थोरो वज़ाहत करियो। क़ुरान करीम जे नुज़ूल जो जेको अंदाज़ अल्लाह तबारक व तआला जो रहियो, अल्लाह करीम हिन खे तदरीजी तौर ते आहिस्ता आहिस्ता दर्जा ब दर्जा हिसे वाइज़ जेको आहे हिसे जी सूरत में नाज़िल फरमायो। तक़रीबन 23 साल लॻभॻि अरसे में सॼो क़ुरान नाज़िल थियो, आयत दर आयत, रुकू दर रुकू, सूरत दर सूरत। पर जेको नुस्ख़े क़ुरान आहे, जेको असले क़ुरान आहे, क़ुरान करीम अल्लाह तबारक व तआला शब क़दर जी राति में इन खे आसमान दुनिया ते नाज़िल फरमायो, लोहे महफ़ूज़ खां, ऐं बैतुल इज़्ज़त में महफ़ूज़ रहियो। वाह। बैतुल इज़्ज़त आसमान दुनिया ते हिकु मक़ाम आहे, उन बैतुल इज़्ज़त में क़ुरान करीम महफ़ूज़ रहियो। पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हिकमतुनि जे तौर ते नबी करीम जंहिं आयत जी जिते ज़रूरत हुई उनखे उते उहे नाज़िल थींदियूं रहियूं। इहा ॻाल्हि आसानी सां ताकी असांजे नाज़रीन खे सम्झ में अची वञे त शब क़द्र में क़ुरान नाज़िल थियो, मगर आसमान दुनिया ते बैतुल इज़्ज़त में महफ़ूज़ कयो वियो। ऐं पोइ जंहिं आयत जी जिते जिते ज़रूरत हुई महबूबन करीम अलैहिस्सलाम ते वही नाज़िल थींदी वई ऐं उहो क़ुरान तहरीर थींदो वियो। कातिबान वही तहरीर कंदा विया। उन खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक ऐं उस्मान गनी जे दौर में कंप्लीट लिखिजी वियो। लिखजण जो अमल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जारी कयो, उमर फारूक जारी रखियो ऐं उस्मान गनी जे दौर में इहो क़ुरान पाक असां वटि महफ़ूज़ थी वियो। क़ुरान पाक तव्हांजे घर में मौजूदु आहे या महिरबानी हज़रत अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी जी आहे जन इहो क़ुरान महफ़ूज़ करे तव्हांखे घरनि में ॾिनो। अॼु जेकॾहिं रब जो कलाम तव्हां वटि मौजूदु आहे, जंहिं मां तव्हां दुनिया जी हर वॾे में वॾी आख़िरी दलील ॾियणु चाहींदो त क़ुरान खे खोलींदो, ऐं आख़िरी दलील ॾियण जे लाइ क़ुरान खोलींदो। क़ुरान जी सचाई ते तव्हांखे कलाम न आहे। तव्हां में कोई अहिड़ो माण्हू न आहे दुनिया में पैदा न थियो जेको चए थो क़ुरान में हीअ आयत सही न आहे। क़ुरान सॼो सचो आहे ऐं जेको सचो क़ुरान आहे इन खे तहरीर कराइण वारा कॾहिं बि कूड़ा नथा थी सघनि। उहे वॾा सचा जंहिं क़ुरान सही माना में लिखी महफ़ूज़ करे
उम्मत ताईं पहुचायो। उम्मत जे बच्चे बच्चे ते अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी जो एहसान आहे ऐं एॾा सचा जे एॾो सचो कलाम महफ़ूज़ करे तव्हां ताईं पहुचायो। अल्लाह तबारक व तआला इन टिनी जी क़बरुनि ते रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल फरमाए ऐं जंहिं साहबी क़ुरान खे जमा करण में साथ ॾिनो अल्लाह पाक उन जी क़बरुनि ते बि रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल फरमाए। असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अव्हां जी मोहब्बत खे ॾिसी दिलि त कोन थी चए पई अव्हां खां मोकिलाइजे, पर हक़ीक़त ॿुधायांव त मोहब्बत वधंदी आहे थोरी विथीअ सां। विछोड़ो न, मोहब्बत में इज़ाफ़ो करण जे लाइ थोरो विथी ज़रूरी आहे। इन विथीअ जे लाइ बसि असां तव्हां खां रुॻो 24 बि न, हिकिड़ो कलाक कटूं था, 23 कलाकनि जी विथी वठूं था। इन नंढड़ी विथीअ मां वरी इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे इन ई टाइम ते मोहब्बतुनि जा मेड़ मचंदा। तव्हां जूं नज़रूं मोहब्बतुनि भरियूं नज़रूं ऐं असांजो ॻाल्हाइणु अव्हां जी ख़िदमत में पेश थींदो इंशाअल्लाह तबारक व तआला। अव्हां खां रुॻो 23 कलाकनि जी इजाज़त था वठूं इन अल्फाज़ सां त इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां सुभाणे बि असांजो प्रोग्राम इहो ई सिंध टीवी शहरी नशरियात 28 रोज़ो प्रोग्राम पैगाम रमज़ान ज़रूरु ॾिसंदा। ऐं हा, रोज़ वारी गुज़ारिश इंतज़ारु आहे त कॾहिं था चओ, मां हाणे चवां थो त तव्हां असांजे प्रोग्राम खे यूट्यूब ते वञी करे सर्च करियो, सिंध टीवी HD इस्लामिक सर्च करे इन खे तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो। ऐं अॼु जेको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो, कहिड़ी ॻाल्हि वणी, थोरो मोहबत जो इज़हार करियो न, थोरो लिखो, दोस्तनि खे मैसेज कंदा आहियो न, कमेंट लिखो, इहो बि तव्हांजी मोहबत हूंदी। ऐं ॾिसंदासूं त कहिड़े कहिड़े असांजे दोस्त असांखे किथां किथां यादि कयो आहे। कमेंट लिखो कहिड़ी शइ भली लॻी आहे ऐं कहिड़ी शइ ॾिसणु चाहियो था। सिंध टीवी HD इस्लामिक यूट्यूब ते वञी करे सर्च करे सब्सक्राइब कयो ऐं लाइक करियो ऐं उहो तव्हां असांखे कमेंट ज़रूरु ॾियो ताकी असांखे तसली थिए तव्हां असांखे केतिरी मोहबत सां ॾिसी रहिया आहियो। पैगाम रमज़ान प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। मां थोराइतो आहियां क़ारी फैसल महमूद वराइज साहिब जो, जंहिं असांखे टाइम ॾिनो अॼोके प्रोग्राम में। अल्लामा ग़ुलाम मुजतबा सहतो साहिब नईमी साहिब जेके राणीपुर रियासत सां तालुक़ु रखनि था पिया, उन्हनि जी महिरबानी जो कि प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। असांजी इल्मी जेका उञ हुई उनखे उन्हनि ढब में तब्दील कयो। साईं जन जो थोराइतो, पंहिंजी भेण, पंहिंजी शहरवासी शाहिदा परवीन बोरड़ो साहिब जो थोराइतो, जेके मीरपुर बोरड़ो सां तालुक़ु रखनि थियूं पियूं, अची करे बहितरीनु कलाम पेश कयूं। उनखां पोइ कराची जी अंबर यूनिस सुठी सना ख़ान न्याणी आहे, उन न्याणी जी महिरबानी तशरीफ़ वठी आई। हाणे आख़िर में उनजी नात शरीफ़ ॿुधंदासूं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह चाहे त सुभाणे मुलाक़ात थींदी। अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है। मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं, मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है। अर्श-ए आज़म पे जिसकी बड़ी शान है, रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, एक ऐसा मोहल्ला मदीने में है, एक ऐसा मोहल्ला मदीने में है। फिर मुझे मौत का कोई खतरा ना हो,
کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو، کاش سرکار ایک بار مجھ سے کہیں، کاش سرکار ایک بار مجھ سے کہیں، یا تیرا جینا مرنا مدینے میں ہے، یا تیرا جینا مرنا مدینے میں ہے۔ سرور انبیاء سے دعا ہے میری، اب تا چشم ترتی جا ہے میری، اب تا چشم ترتی جا ہے میری، ان کی فہرست میں میرا بھی نام ہو، ان کی فہرست میں میرا بھی نام ہو، جن کا روزانہ جانا مدینے میں ہے، میری الفت مدینے سے یوں ہی نہیں، میرے آقا کا روزہ مدینے میں ہے۔ اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان